मास परिषद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता अध्याय 8। अर्जन चो हे पुरुषोत्तम, ब्रह्म छा आहे, अध्यात्म छा आहे, कर्म छा आहे, आदिभूत छा खे चयो वियो आहे। आदिदेव कंहिंखे चइजे थो, हे मधुसूदन, हिते आदि यज्ञ केरु आहे? उहो सभु हिन शरीर में कीअं आहे ऐं मरण वेल तोखे कीअं ॼाणे सघिबो आहे? श्री कृष्ण चयो, जेको सभिनी में उत्तम अविनाशी आहे उहो ब्रह्म आहे। जेको आत्मा अध्यात्म आहे, शास्त्रनि में बतायल यज्ञ दान हवन तप उन्हनि खे कर्म चयो वियो आहे। नाश थींदड़ सभु पदार्थ आदिभूत आहिनि। प्रजापति ब्रह्म आदिदेव आहे। हे देहधारन में श्रेष्ठ, शरीरनि में मां ई विष्णु रूप आदि यज्ञ आहियां। अंत वेले जेको पुरुष मुंहिंजो सिमरन करे शरीर छॾींदो आहे, उहो पुरुष मुंहिंजे ई स्वरूप खे पाईंदो आहे ऐं उन में को शक न आहे। हे कुंती पुत्र, इंसान अंत काल में जंहिं भाव जो चिंतन कंदे देह त्यागे थो, उन वस्तुअ में चित्त एकाग्र हुअण करे उनखे ई पाए थो। उन करे सदाई अंत काल में मुंहिंजो ई सुमरण ऐं चिंतन करे। अहिड़ीअ तरह मन बुद्धि मूं में अर्पण करे तूं मूंखे प्राप्त करे। हे पार्थ, योग अभ्यास सां चित्त खे रोके जेको ईश्वर खे ध्याए थो, उहो ई परम दिव्य पुरुष परमात्मा खे पाए थो। जेको पुरुष वेदन जो ॼाणू, अनादि सभिनी खे वस में रखंदड़, सूक्ष्म खां सूक्ष्म पालक, अगम रूप, तेजस्वी, अविद्या खां परे परमात्मा जो सिमरन करे थो, उहो अंत काल में योग बल सां भिरकुटीअ विच में प्राण चङीअ तरह रखी करे अचल मन सां सिमरन कंदे परम पुरुष प्रकाश रूप परमात्मा खे पाए थो। वेद ॼाणंदड़ विद्वान जंहिंखे अविनाशी चवनि था, मुनि जंहिंमें वसनि था, जंहिंजी इच्छा रखंदड़ ब्रह्मचर्य जो पालन कनि था, उन परम पद जो बयानु कयां थो। सभिनी इंद्रियनि जे दरवाज़नि खे बंदि करे, मन खे हृदय में स्थिर करे, पंहिंजे प्राणनि खे मस्तक में धारे पाण खे समाधीअ में स्थिर करे, जेको हिकु अखर ओम रूप ब्रह्म जो उच्चारण करे मुंहिंजो चिंतन करे थो, उहो शरीर त्यागे उहो पुरुष परम गतिअ खे प्राप्त करे थो। हे पार्थ, जेको हिकु चिताई सां मुंहिंजो ई सिमरन करे थो, अहिड़े स्तर रूप योगीअ खे मां सहजाई सां प्राप्त थियां थो। मोक्ष खे प्राप्त थियल महात्माऊं मूंखे पाए दुखनि जे घर पुनर्जन्म खे प्राप्त थियनि नथा। हे अर्जन, ब्रह्मलोक खां वठी जेके ॿिया लोक आहिनि, तिन मां वरी मोटणो पवे थो। हे कुंती पुत्र, मूंखे पाए पुनर्जन्म थिए नथो, वरी ॼमणो पवे नथो। जेके पुरुष ब्रह्मा जो हिकु ॾींहुं 1000 युगनि जे चोकड़ीअ वारो ॼाणनि था, हिकु राति बि 1000 युगनि जे चोकड़ीअ वारो ॼाणनि था, से लोक काल जे तत्व खे ॼाणनि था। ब्रह्मा जे ॾींहं थियण ते सभु गुप्त मां ज़ाहिर थियनि था, वरी ब्रह्मा जे राति थियण ते उन अवेकत में ई लय थी वञनि था। पर उन अवेकत खां परे ॿियो जेको सनातन अवेकत भाव आहे, उहो सभिनी प्यारनि जे नाश थियण ते विनाश न थी वेंदो आहे। अहिड़ो अवेकत ॿुझो अमर चयो वियो आहे, उनखे परम गति बि चइबो आहे।
जंहिंखे पाए को बि मोट नथो बचे, उहो मुंहिंजो परम धाम आहे। हे पार्थ, जंहिंमें सभु जीव स्थित आहिनि, जंहिंसां सभु जगत व्यापल आहे, अहिड़ो परम पुरुष अनन्य भक्तीअ सां सचीअ दिलि सां प्राप्त थींदो आहे। हे भरत कुल में उत्तम अर्जन, जंहिं काल में देह त्यागे योगी पुठिते नथा अचनि, ऐं जंहिं काल में मोटनि था, उहो काल मार्ग तोखे ॿुधायां थो। अग्नि जोत, शुक्ल पक्ष, उत्तरायण, इहे 6 महीना जंहिंमें सिॼु उत्तर में हूंदो आहे, उन समय में प्राण त्यागींदड़ ब्रह्मज्ञानी ब्रह्म खे पाईंदो आहे। दुहें राति कृष्ण पक्ष, दक्षिणायन 6 महीना जंहिंमें सिॼु ॾखण में हूंदो आहे, उन समय में मरी योगी चंद्रमा जे ज्योतिअ खे पाए वरी वापसि मोटी ईंदो आहे। उहे शुक्ल पक्ष ऐं कृष्ण पक्ष जगत जा सनातन मार्ग मञियल आहिनि। योगी हिक द्वारा मोटंदड़ गति प्राप्त कंदा आहिनि, ॿिए सां पुठिते मोटंदा आहिनि। हे पार्थ, उन्हनि मार्गनि खे ॼाणंदे को बि योगी मोह में नथो फासे। इन करे हे अर्जुन, तोखे सभु काल में योग में लॻो रहणो खपे। योगी वेद अभ्यास, यज्ञ तप दान करणु, उन जो जेको पुण्य फल आहे, उनखे लंघे वञी सनातन परम पद खे प्राप्त थींदो आहे। ओम तत्सत। अक्षर ज्ञान योग नाले 8हों अध्याय पूरो थियो।